अल्हम्दुलिल्लाहि वहदा अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमन्तु बिल्लाहि सदक़्त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त जलसे गाह में वेठा हो उहे दुरूद शरीफ पढ़ो, थोरो आवाज़ सां पढ़ो। जेतरे आवाज़ सां पाड़े वारे के सॾ कंदा हो एतरे आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा तुहिब्बु व तर्ज़ा। काबिल एहतराम बुजुर्गान दीनो बिरादरान इस्लामो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़े एहसान थिया जहाँ परवरदिगार आलम असां अव्हां के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती बनायो, उलमाए देवबंद सां निस्बत नसीब फरमाई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां अव्हां के मसाजिद मराकिज़ मदारिसन सां मुहब्बत नसीब कई। रब्बुल आलमीन जे दर दुआ है त रब्बुल आलमीन जेको ॻाल्हाए ऐं ॿुधाए हक़ ऐं सच हुजे, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अल्लाह पाक तरफ़यन के अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। मुसलमानो, असां अव्हां अज हिन हलंदड़ दौर जे अंदर जेका ज़िंदगी बसर कयूं था, अगर वह मुसलमान जी ज़िंदगी ते नज़र विधी वञे जण त मुसलमान दुनिया में टाइम पास करे पियो। हालांकि मुसलमानो, असां अव्हां खां पहिरियां जॾहिं मुसलमान दुनिया में रहंदो हो उन जो मक़सद इहो हो त मुंहिंजो रब मूंसां राज़ी थिए, मुंहिंजो महबूब मुहम्मद मूंसां राज़ी रहे, मां जहन्नम खां बची करे जन्नत वारो बणिजी वञा। मूंसां गॾु दुनिया में रहंदड़ ईसाई, मजूसी, नसरानी जेके भी गैर मज़ाहिब काफ़र रहन था, उहे भी सब मिठे महबूब मुहम्मद जो कलमो पढ़ी करे मूंसां गॾु जन्नत में हलण वारा बणिजी वञनि। जॾहिं मुसलमान इन फ़िक्र सां दुनिया में रहे पियो, जॾहिं मुसलमान इन फ़िक्र जे मथां मेहनत करे पियो, जॾहिं मुसलमान इन फ़िक्र जे रस्ते ते गामज़न हुयो, त मुसलमानो कुरान तव्हां जे साम्हूं आहे। हर मसाजिद मदारिस व मराकिज़ में कुरान मौजूद आहे। खोले कुरान ॾिसो। जॾहिं मुसलमान जी ज़िंदगी इहा हुई त मुंहिंजो रब मूंसां राज़ी थी वञे, तॾहिं मुसलमान जी ज़िंदगीअ में निमाज़ जो फ़िक्र, रोज़े जो फ़िक्र, ॿिए जो फ़िक्र, पंहिंजो फ़िक्र, पाड़े जो फ़िक्र, माउ भेण जो फ़िक्र, ज़िंदगीअ जो फ़िक्र, कारोबार जो फ़िक्र। अज़ीज़ान गिरामी क़दर, इन्हनि सभिनि फ़िक्रनि में सभ खां आला फ़िक्र इहो हो त मुंहिंजी ज़िंदगी दीन मुहम्मद ते गुज़रे। मां चंद मिल्टन लाइ अवां सां मुखातिब आहियां, लिहाज़ा मुअद्दिबाना मां तव्हां सभिनि जो तवज्जो जो तलबगार आहियां। तवज्जो सां ॿुधंदो त मुख़्तसिर टाइम में का ॻाल्हि करे सघंदुसि ऐं अवां कुझु सम्झी सघंदा। त अज़ीज़ान गिरामी क़दर, अॼु हिन दौर जे अंदरि मुसलमान ज़िंदगी गुज़ारे पियो। मुसलमान अम्मा जे पेट खां वठी करे जवानीअ जी जोभन ताईं, मुसलमान जवानीअ खां वठी करे पोढ़प ताईं, पोढ़प खां वठी करे
कबर ताईं मुसलमान ईअं लॻे पियो जण हिन दौर में मुसलमान सिर्फ़ टाइम पास करे थो। मुसलमान तू एॾो वॾो ज़ख़ीरो आहे, मुसलमान तू एॾी वॾी अज़मत वारी तख़लीक़ आहे, मुसलमान तू एॾी वॾी शइ आहे। जेकॾहिं तू हथ खणे रब ककरनि खे पासीरो करे छॾे, तू हथ खणे रब ज़मीन मां फसल ॾेई विझे, तू हथ खणे गैराबाद ज़मीन मां मिठे पाणीअ जा चश्मा जारी थी वञनि। अॼु तू कहिड़े रस्ते ते गामज़न आहे जो तू हथ खणे तुंहिंजी दुआ क़बूल न थिए, तुंहिंजो माशरो सही न थिए, तुंहिंजो घर सही न थिए, तुंहिंजा पुट फरमान बरदार न थियनि, तुंहिंजी घर वारी तुंहिंजे चवण में न अचे। मुसलमान ज़रा मोटी अच, तू कुझु अॻिते निकिरी वियो आहे। मोटी आहे दीन मोहम्मद जी तरफ़। जॾहिं दीन मोहम्मद जी तरफ़ ईंदे त तुंहिंजी ज़िंदगी सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अक्स बणिजी करे रहिजी वेंदी। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अचनि था। सैयदना अबू हुरैरा के हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसनि था। सैयदना अबू हुरैरा जे कपड़ा फाटल आहिनि, जिस्म ते मिटी लॻल आहे, मथे में धूड़ पियल आहे। अबू हुरैरा पसीने में आहे। अबू हुरैरा हैरान परेशान आहे। आका जे साम्हूं अचनि था, फरमान था या रसूलुल्लाह अॼु अम्मा मूंखे ॾाढो मारियो आहे। या रसूलुल्लाह अॼु अम्मा मूंखे हेठि किराए मुंहिंजे सीने ते चढ़ी वेठी आहे। अॼु अम्मा मुंहिंजे मुंहं में धक हयां आहिनि। अॼु अम्मा मूंखे पादर हयां आहिनि। अॼु अम्मा मूंखे ठूशा हयां आहिनि। अॼु अम्मा मूंखे मुकूं हयूं आहिनि। अॼु अम्मा मुंहिंजे मथे में धूड़ विधी आहे। मुंहिंजा कपिड़ा फाड़े छॾिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबी सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिस्म जे वाझाए ॾिसनि था। इमामुल अंबिया पंहिंजी रहमत जी नज़र सां हज़रत अबू हुरैरा ॾिसनि था, लेकिन रसूल ख़ुदा ज़बान सां कुझनि नथा, कुझु चवनि नथा। हज़रत अबू हुरैरा शिकायत करे बस करे थो, या रसूलुल्लाह अम्मा मूंखे मारे छॾियो, या रसूलुल्लाह अम्मा मूंखे हेठि किरायो, अम्मा मुंहिंजे सीने ते चढ़ी करे मूंखे धक हयां आहिनि। नबी आख़िर ज़मा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफ़ी रोज़ जज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबी सैयदना अबू हुरैरा जी हालत में ॾिसनि पिया, वाझाइनि में पिया त अबू हुरैरा जे मथे में मिटी पियल आहे, बूथ ते धक लॻल आहिनि, अबू हुरैरा जा कपिड़ा फाटल आहिनि। अबू हुरैरा जानसार आहे, अबू हुरैरा वफ़ादार आहे, अबू हुरैरा शागिर्द आहे, अबू हुरैरा मुंहिंजो आहे। लेकिन इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफ़ी रोज़ जज़ा सैयदना अबू हुरैरा के फरमान था, अबू हुरैरा मां मुहम्मदुर रसूलुल्लाह तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तोखे पंहिंजी माउ मथे में धूड़ विधी, तोखे पंहिंजी माउ धक हयां, तोखे तुंहिंजी माउ सीने ते चढ़ी वेठी, तोखे तुंहिंजी माउ इलाही मारियो, इलाही ईज़ायो। पर अबू हुरैरा ॿुधा सही, तू मां मुहम्मद जे अॻियां इहा ॻाल्हि कर, छा तो पंहिंजी माउ जे अॻियां पंहिंजो हथ खयो आहे या न? हज़रत अबू हुरैरा फरमायो, या रसूलुल्लाह जा हुरैरा खे जा अबू हुरैरा खे तालीम मुहम्मद मुस्तफ़ा जी हुजे, उहो अबू हुरैरा पंहिंजी माउ जे अॻियां हथ कीअं खणी सघे थो? नबी आख़िर ज़मा फरमायो, अबू हुरैरा अॼु जेकॾहिं तूं पंहिंजी माउ जे अॻियां हथ मथे खणे हा त मां मुहम्मद तुंहिंजी ॻाल्हि बि न ॿुधां। अॼु जेकॾहिं तूं पंहिंजी माउ जे अॻियां पंहिंजो हथ अॻियां खणे हा, रंडाक लाइ हथ खणे हा, मां मुहम्मदुर रसूलुल्लाह तुंहिंजी ॻाल्हि बि न ॿुधां हा। अबू हुरैरा तो हथ खयो, फरमाई या रसूलुल्लाह अम्मा मारींदी रही, मां अम्मा खे कोन रोकियो, अम्मा सीने ते चढ़ी वेठी, मूं अम्मा खे कोन रोकियो, अम्मा कपिड़ा फाड़िया, मूं अम्मा खे कोन रोकियो, अम्मा मथे में धूड़ विधी, मूं अम्मा खे कोन रोकियो। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफ़ी रोज़ जज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह पंहिंजे सहाबीअ के अलम नशरह वारे सीने मुबारक सां लाए करे हज़रत अबू हुरैरा के मुबारक ॾिनी। फरमाए अबू हुरैरा तोखे मुबारक हुजे, रब तुंहिंजे लाइ जन्नत जा फ़ैसला करे छॾिया। जॾहिं अबू हुरैरा ॾिठो रहमत जोश में आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो, या रसूलुल्लाह पोइ हथ खणो त रब मुंहिंजी अम्मा खे इस्लाम जी दौलत अता करे। हज़रत अबू हुरैरा फरमायो, या रसूलुल्लाह अवां हथ खणो त कायनात जो रब मुंहिंजी अम्मा के इस्लाम जी दौलत इनायत फरमाए। सैयदना इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफ़ी रोज़ जज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान हिकड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, कसम रब्बे मुहम्मद जो आदम खां ईसा ताईं
आदम का ईसा ताईं कह भी उम्मत के एड़ो नबी न मिलियो जड़ो नबी तोखे मुखे रब्बुल आलमीन अता फरमायो। हजरत अबू हुरैरा उन्हें नबी के अर्ज करे पे दुआ जे लाए जेको इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफी रोज़े जज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर बंद हथ जे मथा हथ रखन तवज्जो आए दुरूद शरीफ पढ़ो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे पैगंबर जेकर बंद हथ जे मथा हथ मुबारक रखन त बंद हथ जे अंदरिया जेके पथरियूं हुजन उहे भी कलमो पढ़ी वेही रहे। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफी रोज़े जज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह वो जलील कदर पैगंबर जेको खूह जे मथा भी करे वमा रमैत इज रमैत वलाकिन्नल्लाह रमा वारन हथन मुबारकन सा पानी के इशारो करे तो खूह जो पानी किनारन सा लगे खूह जो पानी इशारे से मथे चढ़ी अचे वो सरताजुल अंबिया शाफी रोज़े जज़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट जेकने काफरन जो टोलो अचे मुशरिकन जो टोलो अचे चौधरन जो टोलो अचे जमींदारन जो टोलो अचे जेकर सब चौधरी ऐं वडेरा गॾिजी करे इमामुल अंबिया वट अचन या रसूलुल्लाह जेकर चंड टुकरन में बिखेरजी वञे त कलमो पढ़ी मुसलमान थींदासे। जेकने चंड टुकरन में बिखेरजी वञे कलमो पढ़ी मुसलमान थींदासे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे त जलील कदर पैगंबर हुया जंहिंजे लाइ कुरान तो चए इन हुआ इल्ला वहयु यूहा उहो पैगंबर तेसी न ॻाल्हाईंदो हो जेसी ते रब न ॻाल्हाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी मर्ज़ीअ सां न ॻाल्हाईंदा जेसी ताईं ॻाल्हायो न था मुझे पर्ची अची चुकी है 2 मिनट सिर्फ ॻाल्हायो जेसी ताईं रब्बुल आलमीन न ॻाल्हाए। कुरान तो चे इनहु इल्ला वहयु यूहा जने सभिन यो शर्त अची रखियो चंड लही तवा के सलामी भरे कलमो पढ़ी मुसलमान थींदासे। इमामुल अंबिया रब्बुल आलमीन जी दरबार में हथ खणन जो इरादो कन था जिब्राइल अमीन पहुंचे तो या रसूलुल्लाह आदम अलैहिस्सलातु वस्सलाम का ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं को नबी बस्ती जो को वाहन जो को इलाके जो को शहर जो को हिकड़े पासे जो को बिन पासन जो तू त रहमतुल लिल आलमीन बणजी आयो आहे जाते रब जी रुबूबियत आहे तो मोहम्मद जी नबूवत आहे। चंड ते बे तुझी नबूवत आसमानन ते बे तुझी नबूवत धरती ते बे तुझी नबूवत पहाड़न ते बे तुझी नबूवत बहरन ते बे तू नबी शजरन ते बे तू नबी। अजीजा ने गिरामी कदर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या रसूलुल्लाह उठी भी नबी हो या रसूलुल्लाह दुआ भी न घुरो या रसूलुल्लाह रब्बुल आलमीन दुनिया के अमा जे ताबे करे छड़ियो आ पंजी अशद आंगुर मथे खणो पंजी अशद आंगुर मथे खणो जबले कुबैस ते वनी उते अरबन का पुछा कयो तमा के उतों जा रहा को यो पैगंबर जो मौजूजो बुधाईंदा आखिरुल ज़मा पैगंबर खतमुल मुरसलीन पैगंबर धरती ते वेही करे पंजी अशद आंगुर मथे करे तो कुरान तो चे इक़तरबतिस साअतु व शक्कल कमर जने पैगंबर आंगुर मथे कई रब चंड के टुकरन में बिखेरे छे वो नबी हथ खणे त खाली मोटी सके तो। हजरत अबू हुरैरा फरमाए तो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अम्मा जे हिदायत जे लाए हथ खया मुंह ड्रोड़ पाती मुझो दिसा तो मुझे महबूब मोहम्मद जी दुआ अग में थी पहुंचे या मां अग में थो पहुंचा मां भजन शुरू कयो मां पंहिंजी स्पीड में वञण शुरू कयो जने पंहिंजे घर जे दरवाजे ते पहुतम दरवाजो खड़कायम अम्मा चयो केर आहे मूं चयो तुंहिंजो पुट अबू हुरैरा। हजरत अबू हुरैरा फरमाए तो अम्मा जे ने सवाल मां मुझी दिल तस्लीम कयो तो मोहम्मद अरबी जी दुआ मु अबू हुरैरा का पहिरियां पहुंची चुकी है। मुसलमानों अचो उन्हें पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जी तरफ मुसलमानों अचो एतरा इश्तिहारात लगन था एतरियूं दावतूं मिलन थियूं एतरी दावत वास्ते दारन के भी मिले थी लेकिन असाई वहां ॾिसूं हिन कुरान जे इज्तिमा मस्जिद ऐं मदरसे जे माहौल हिन खूबसूरत प्रोग्राम जंहिं प्रोग्राम जे करे आखिरत भी ठहे दुनिया भी ठहे उन प्रोग्राम में इश्तिहारात लगा हर गोठ में लगा बस्ती वाहन में लगा
शहरन में लगा, हर मानू इश्तिहार पढ़ियो, लेकिन पो भी अवां पंहिंजो तादाद ॾिसो, हलो हींअर मूंसां गॾिजी हलो, दुनिया जे कंहिं मेले ते ॾिसो, पाण ते ईंदासीं, बचा खणी ईंदासीं, छा इहा क़ुरान खे पुठी न आहे त ॿियो छा आहे? कुरान तो चए मन आरदन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका, मुसलमान जानी तो कुरान के पुठी ॾिनी, मां रब रिज़्क़ खसे वठंदुमांइ, मां रब रिज़्क़ खसे वठंदुमांइ। अज़ीज़ान गिरामी कदर, अचो पंहिंजे मथों लाज़िम कयूं, इंशाअल्लाह 24 कलाकनि में असां कम से कम हिकिड़ो सिफ़ो कुरान जो तिलावत कंदासीं। ॾिसी करे हिकिड़ो सिफ़ो कुरान जो तिलावत कंदासीं। अॼु नौजवाननि खां अॻे उथंदासीं पोड़ा पोड़ा घर में या मस्जिद में वेही करे कुरान पढ़ंदा हा, उहे ॻोठनि मां पोड़ा मरी विया, जेके आहिनि से आहिनि, बाक़ी मरी विया। नौजवान जॾहिं उथे ई 9 बजे तो कुरान खे कहिड़े टाइम पढ़ंदो? अॼु असां मुस्लमान कुरान खे टाइम ॾियणु छॾे ॾिनो। जने असाई अवां कुरान के टाइम ॾियणु छॾे ॾिनो आहे, ॿुधायो मुसलमानो पोइ नस्ल ताईं कुरान कीअं पुॼंदो? तो ताईं कुरान तॾहिं पहुतो जॾहिं हज़रत खुबैब फांसीअ जे फंदे ते कुरान खे न छॾियो, तो ताईं कुरान तॾहिं पहुतो जॾहिं हज़रत सुहेब टांडनि ते कुरान खे कोन छॾियो, जॾहिं हज़रत बिलाल टांडनि ताईं कुरान खे कोन छॾियो, जॾहिं इमाम हुसैन तीरो तलवार में कुरान कोन छॾियो, तॾहिं तो ताईं कुरान पहुतो जॾहिं तो कुरान के पंहिंजे घर में छॾे ॾिनो, मस्जिद में छॾे ॾिनो, मदरसे में छॾे ॾिनो, त ॿुधा तुंहिंजे ई मुंहिंजे पोइ नसुल ताईं कुरान कीअं पुॼंदो? अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह पाण कुरान पढ़ंदासीं। जेके रोज़ानो ॾिसी कुरान पढ़नि, इंशाअल्लाह रोज़ानो कुरान जी तिलावत कंदासीं। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमा है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमा है, डराते हो मुझे क्यों दारे रस्म से अड़े नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमा है। वाखिर दावा।